हैदराबाद में खबर शामिल क्यों जिथे कोरोना केसेस में एक भेरो ॿीहर तेज़ी से वात थी है, जन त 24 कलाकनि दौरान कोरोना जा 50 नवा केस साम्हूं आया आहिनि। अवां खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर है हैदराबाद में कोरोना केसेस में एक भेरो ॿीहर तेज़ी से वाध थी रही है। गुज़रियल 24 कलाकनि दौरान कोरोना जा 50 नवा केस साम्हूं अची विया आहिनि। कोरोना के हाकारी केसेस की शरह 11 सैकड़ों थी वही है। सेहत खाते मूजिब फॉल केसेस जो अंग 418 थी वियो है। इन वक्त ताईं 285 माण्हू फौत थी चुका हैं। बिल्कुल नाज़रीन, अहम खबर अवां ते पहुचाई पिया। हैदराबाद में जिते कोरोना केसेस में एक भेरो ॿीहर वात थी है, जन त 24 कलाकनि दौरान कोरोना जा 50 नवा केस साम्हूं आया आहिनि। कोरोना के हाकारी केसेस की शरह 11 सैकड़ों थी वही है। इन हवाले से राब्तो किया हैदराबाद में सीनियर रिपोर्टर इरफान अली बुघियो सां। जी इरफान, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी, हैदराबाद में एक दफ़ो ॿीहर कोरोना के मस्बत केसनि में तेज़ी से वाध अची वही है। सेहत खाते मूजिब गुज़रियल 24 कलाकनि दौरान कोरोना जा 50 मस्बत केस साम्हूं अची विया आहिनि, जॾहिं त जेका कोरोना के मस्बत केसनि की शरह है वह भी 11 सैकड़ों थी वही है ऐं तमाम गणती जोगी सूरत हाल पैदा थी है। इन हवाले से ॿुधायूं तो सेहत खाते तरफा जारी कल पधराई मूजिब गुज़रियल 24 कलाकनि दौरान कोरोना के मस्बत केसनि में 50 नवा केस साम्हूं अची विया आहिनि, जॾहिं त कोरोना के मस्बत केसनि की जेका शरह है वह 11 सैकड़ों थी वही है, जॾहिं त सेहत खाते मूजिब तेसी ताईं कोरोना सबब 285 जड़ा हयाती विञाए चुका आहिनि। ॿिए पासे सां जेकॾहिं जाइज़ो वठूं ज़िले इंतज़ामिया जो पुलिस जो, तो सिंध सरकार तरफा जेके SOPs जारी कई हुयूं आहिनि। निमाइशी तौर ते कार्रवाई कयूं वञनि थियूं। मार्केटूं बंद कराइण लाइ कुछ दुकान वगैरह रेस्टोरेंट्स वगैरह सील कया विया आहिनि, पर जेको शहर जो मामूल है वो जीअं जो तीअं हले पियो। ख़ासि तौर जेके रेस्टोरेंट्स आहिनि, होटलूं आहिनि, इंडोर डाइनिंग ते पाबंदी बावजूद इंडोर डाइनिंग हले पई पुलिस जी मिली भगत सां। ऐं पुलिस कुछ होटलुनि वारनि ते दबाव विझण लाइ मुबैना तौर रिश्वत वसूल करण लाइ कुछ गिरफ़्तारियूं करे थी ऐं पैसा वठी उन्हनि खे छॾे ॾिए थी। ऐं SOPs ते मुकम्मल तौर ते अमल हैदराबाद में न पियो थिए, जंहिंजे करे ख़तरनाक हद ताईं कोरोना में एक दफ़ो ॿीहर वाध अची वई है। जी ठीक है इरफान, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।